अस्सलाम वालेकुम नाज़रीन। चंदरंग न्यूज़ जे मशहूर ऐं मारूफ़ प्रोग्राम अवाम जो सवाल में एक दफ़ो ॿीहर भली कार। नाज़रीन, जेके सिंध जे अंदरि हिन वक़्तु करंट इशूज़ आहिनि, इन बाबति कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़ी अहम शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल कयूं। त नाज़रीन, अॼु असां वटि ख़ुशी जमन खान जुड़े साहब जन मौजूदु आहिनि। अचो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं था प्रोग्राम अवाम जो सवाल में। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। पहिरियों साईं असां खे भली कार कयूं था पंहिंजे प्रोग्राम अवाम जो सवाल में। सर, असीं चाहियूं था त जीअं ॾिसण वारा नाज़रीन बि अची तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जो सियासी आगाज़ कहिड़े सन में कयो ऐं कहिड़ी पार्टी खां कयो? मां एक्चुअली सियासत जो आगाज़ असां स्टूडेंट लाइफ खां कयोसीं 1974 खां पोइ जेको आहे त ख़ासि करे जेको आहे जॾहिं मां वरी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो वरी मेंबर थियुमि जेको आहे 2008 इन में 1987 में मां डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर थियुमि। पोइ वरी जेको आहे बीबी साहिबा इक़्तिदार में अची वई 88 में इक़्तिदार अचण खां पोइ जेको आहे त मां वरी डिवीज़न जो जेको आहे उन लाड़काउं डिवीज़न नओं थियो हुयो। पोइ उन में वरी जेको आहे वरी इंफॉर्मेशन सेक्रेटरी थियुमि। इंफॉर्मेशन सेक्रेटरी थियण खां पोइ 90 खां वठी वरी बीबी साहिबा जी वरी कॉन्स्टिट्यूंसी जो इंचार्ज थी वियुमि। पोइ बीबी साहिब जे तरफ़ खां माण्हुनि जा मसला जेके बि हूंदा हुया उन्हनि खे या वोट वठणु जेको आहे मुंहिंजो कमु हूंदो हुयो। वरी बीबी साहिब जॾहिं इक़्तिदार में अची वई 93 में त वरी पोइ PM सेक्रेटरी मां कॉन्स्टिट्यूंसी जो ऐं लाड़काणे जा मसइला सिंध जा मसइलनि खे लुक आफ्टर कंदो हुउमि। उहे बि 3 साल मां उते गुज़ारिया। उन खां पोइ वरी 2001 में वरी ज़िले नाज़िम थियुमि। पहिरियों ज़िले नाज़िम थियुमि। 2018 में वरी जेको आहे यूनाइटेड अरब इमारट्स जो UAE जो जेको आहे एम्बेसडर थियुमि, सफ़ीर थियुमि। ऐं 2013 में वरी जेको आहे मेंबर ऑफ द प्रोविंशियल असेंबली थियुमि। हाणे 2018 में वरी जेको आहे मेंबर ऑफ द नेशनल असेंबली आहियां। अच्छा, हुन सां गॾु जीअं मोहतरमा जो पहिरियों दौरु आयो हुयो, जॾहिं मोहतरमा जे पहिरें दौर में जॾहिं हुनखे हटायो हुयो त उन वक़्तु तव्हां कीअं सम्झो सियासत खे ऐं हाणे वारी सियासत खे तव्हां कीअं था सम्झो? न, उन वक़्तु सियासत जेका एॾी विंडिकेट बि हूंदी हुई, काफ़ी जेको उन वक़्तु बि मसइला हूंदा, पर उन वक़्तु जेको आहे तवजह जेको आहे मसइलनि ते ॾिनो वेंदो। ऐं ख़ासि करे जेको आहे बीबी साहिबा बि उन वक़्तु घणे जदोजहद खां पोइ जेको आहे 88 में जेका आहे वज़ीर आज़म थी ऐं उनखे पोइ हलणु न ॾिनो। कुल जेको 18 महीना जेको आहे उहा हली। वरी 93 में जॾहिं वज़ीर आज़म थी त उहे 3 साल जेका हली उन में काफ़ी असां जेके आहिनि कमु कयासीं। बीबी साहिबा काफ़ी जेको आहे मसइलनि ते जेको आहे कंट्रोल कंदी ऐं चाहींदी त जेके आहिनि अवामी तरीक़े सां अवाम जा जेके आहिनि ख़िदमत कजे। सो उन में ऐं अॼोकी जेका आहे हिननि हुकूमतनि में काफ़ी फ़र्क़ु आहे। बीबी साहिबा पाण जेके असेंबली में वेंदी, पाण जेके आहिनि उते वेही करे माण्हुनि जा उते MNAs जा या गवर्नमेंट जा जेके बि इशूज़ हूंदा, सूबनि जा बि हूंदा, उहा पाण जेका आहे उनखे रिज़ॉल्व करण जी कोशिशि कंदी हुई। ऐं बिल्कुलु जेको आहे उनखे यादि हूंदा हुया त कहिड़ा कहिड़ा मसइला कहिड़नि जेके आहिनि हंध आहिनि ऐं उन ते जेके आहिनि पूरी कोशिशि कंदी त जेके आहिनि उन्हनि खे असां हल कयूं। माण्हुनि जा नाला ताईं यादि हूंदासीं। उन सां वेही करे उन जा जेके आहिनि पाण वेही करे पुछंदी, वजाए पुछंदी त हिनजो मसइलो हल थियो न थियो, हुनजो मसइलो हल थियो। पाण जॾहिं हिते ईंदी त ओपन कचहरियूं कंदी, दरवाज़ा खोलाईंदी हुई, माण्हुनि सां आवाम सां मिलंदी हुई। ऐं उन में ज़ाहिर आहे त माण्हुनि खे ॾाढो रिलीफ मिलंदो त पोइ माण्हुनि जा जेके मसइला बि जेके आहिनि हल थी वेंदा। ऑफिसर्स बि वरी जेके आहिनि उन जी ॻाल्हि खे जेके गवर्नमेंट खे जेका मसइला हूंदा उनखे रिज़ॉल्व करण जी जेका आहे कोशिशि कंदा त मथां वरी कॾहिं बि बीबी साहिबा जेका आहे या अवामी कचहरी कंदी त उन में उनजी शिकायतूं न थियनि। पोइ इन करे जेके माण्हुनि जा मसइला जेके आहिनि काफ़ी हल बि थींदा, माण्हू ख़ुशि बि हूंदा हुया। अच्छा, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वागू जॾहिं सदर ज़रदारी जे हथां अवां कीअं ॾिठो? सदर ज़रदारी साहिबु जेको आहे त ज़ाहिर पंहिंजे हिसाब किताब सां सही नमूने सां हलियो। ऐं बीबी साहिब जॾहिं शहादत थी त उन वक़्तु तव्हां पाण ॾिसो त जेके आहिनि तक़रीबन अलाए केतिरा जेके आहिनि ज़िला जेके आहिनि उन में जेके आहिनि अलाए केतिरा मसइला पैदा थिया। उनखे रिकॉर्डनि खे माण्हुनि साड़ियो, ट्रेनियुनि खे साड़ियो। पाकिस्तान जे लाइ बि जेको आहे थोरो घणो जेको आहे माण्हू जेके इश्तिहाल उन में अची वियो, पर हुन कंट्रोल कयो। हुनजो जेको आहे नारो जेको हुयो त असांखे पाकिस्तान खपे वारो नारो हुयो, उहो उन वक़्तु जेको आहे वक़्त जी तक़ाज़ा हुई ऐं उनखे खणी उहो हलियो।
त जेको आहे कुझु जुमा पाकिस्तान जे लाइ कया ऐं ज़ाहिर हुन कयो उन में हुन जेके 18 अमेंडमेंट आंदी उन में KPP जो जेको आहे फ्रंटियर जो नालो जेको हुयो नॉर्दर्न फ्रंटियर जो उन नालो चेंज करे KPP सूबे सरहद जो नालो चेंज करे KPP रखियईं पंहिंजा पावर जेके आहिनि डेलीकेट करे जेको आहे असेंबली जे हवाले कयईं ऐं ज़ाहिर बल्तिस्तान ऐं सूबे नओं सूबो जेको आहे क़यामत में आंदई ऐं काफ़ी इहे जेके मसइला जेके हुआ गमगीर जेके मसइला जेके हुआ उहे जेके आहिनि उन्हनि इशूज़ ते जेको हुन ॾाढो तवजो ॾिनो ऐं ख़ासि करे NFC अवॉर्ड इहे उहे इशूज़ हुआ जेके काफ़ी सालनि खां वठी जॾहिं खां पाकिस्तान ठहियो हुयो 1948 खां वठी जेके उहे पेंडिंग में हुया ऐं उनखे वरी कॉन्स्टिट्यूशन खे जेको भुट्टो साहिब जेको ठाहियो हुयो उन में जेको ज़ालक जेके तरमीमूं आंदियूं उन्हनि खे वरी पंहिंजी शक्ल में आंदियूं इहे उहे कम आहिनि जेके आम जेके हिन वक़्तु जेके तरक़ियाती कम जेके सिंध में जेके थोरा घणा जेके हलनि था पिया इहो बि उन जो ई जेको आहे तसलसल आहे जेके असांजे आसिफ़ साहिबु कयो हुयो छाजे करे NFC अवॉर्ड जेको आहे उहा विर्छ सूबनि जी इहो जेको आहे दरीना मुतालबो हुयो हर सूबे जो त जेके उन पॉपुलेशन जे हिसाब सां उतां जी गुरबत जे हिसाब सां उतां जी जेके डिमांड्स जे हिसाब सां जेके आहिनि जेको बि पैसो जेको जमा थो थिए जेको आहे फेडरल गवर्नमेंट जे पूल में उन में जेको आहे उहा जेका विरासत थी वञे अॻु में ईअं विरासत न थींदी उहा घणो जेको पैसो जेको हूंदो उहो फेडरल वटि हूंदो सूबनि खे थोरो पैसो मिलंदो हुयो तंहिंजे करे पोइ सूबनि खे एतिरो जेको आहे तरक़ियाती कम या एतिरा उहे नज़र तव्हांखे कोन ईंदा जेके हाणे तव्हांखे हिननि तक़रीबन 10 साल में जेके तव्हांखे नज़र जेके अचनि था पिया इहो उन जी जेका आहे तसलसल आहे जेका आसिफ़ साहिब जेका कई त भई जीअं ई लॉकडाउन जो माहौल थियो वबा वारी फैली पूरी दुनिया जो आलमी मसइलो हुयो ई वबा जे हवाले सां इन हवाले में मां कीअं था ॾिसो त जेके सिंध सरकार जेके उपाउ वरिता जेके क़दम खयां उहे केतिरा काराइता साबित थिया जी उहे त जेके आहिनि दुनिया में उनखे सराहियो बि वियो ऐं सिंध सरकार जेके क़दम खयां ऐं लॉकडाउन जे करे जेको आहे त उन में काफ़ी जेके आहिनि मसइला बि पंहिंजे हथ हुया जो असां जेका आहे तक़रीबन 20 करोड़ ऐं 2 करोड़ ऐं 20 लख माण्हू जेके आहिनि उहे बिलो पॉवर्टी माना गुरबत जी लाइन में गुज़ारो था पकनि ज़ाहिर उन जेको आहे डेली जेको उनजो जेको गुज़ारो जेको आहे उहो सवाइ जेको आहे मज़दूरीअ जे या कंहिं कमकार खां सवाइ उहो पंहिंजो पेटनि सां पाले सघनि ज़ाहिर उनखे तकलीफ़ थी पर ॿियो को तरीक़ो कोन हुयो छा हीअ जेका आहे बीमारी अहिड़े क़िस्म जी हुई जंहिंमें तव्हांखे सोशल डिस्टेंस तव्हांखे रखिणो हुयो ऐं इन में लॉकडाउन इन करे जेका आहे ज़रूरी कयो वियो पहिरियों दफ़ो जी इहे सभु जेके माण्हू जेके घणा जेके ईरान खां आया के जेके ॿाहिरां आया उन्हनि खे जेको चेक न कयो वियो ऐं उहे जिन जिन ॻोठनि में जिन जिन शहरनि में विया ऐं जिन जिन सां उहो मिलिया उन्हनि खे इहा उहा वबा लॻी वई त उनखे कंट्रोल करण जे लाइ जेका हिननि लॉकडाउन कयो लॉकडाउन बसि ईअं ई था सम्झो सेमी कर्फ्यू हुयो त जीअं जेके उन्हनि माण्हुनि खे असां आइडेंटिफाई कयूं ऐं उन्हनि खे असां उते ई जेको आहे रोके करे हिन वबा खे जेको आहे ख़तमु कयूं दुनिया में ईअं और जिन ईअं कयो उहे ॾिसो अॼु जेके आहिनि सभु जेके आहिनि मुल्क जेके आहिनि उन्हनि वटि हाणे लॉकडाउन कोन्हे को उते जेका ट्रैफिक बि हले थी पई उते ट्रांसपोर्ट बि हले थी पई और ज़िंदगी रवां दवां बि थी वई जेका आहे उन में तव्हांजे साम्हूं वियतनाम आहे तव्हांजे साम्हूं श्रीलंका आहे तव्हांजे साम्हूं जेको आहे स्वीडन आहे तव्हांजे साम्हूं नॉर्वे आहे इलाही मुल्क आहिनि जेके मां तव्हांखे बिल्कुलु जेको पर हुननि जेको आहे पंहिंजी हिकिड़ी क़िस्म जो इहो सम्झो त जेको आहे त इन मां बचाइण जो तरीक़ो इहो ई आहे त जो असां हिक ॿिए खे जेको आहे लॉकडाउन कयूं ऐं SOP सां अमल कयो जेको गवर्नमेंट जेको आहे नाफ़िज़ कयो ऐं उन में सिंध जेको आहे हिकिड़ो किरदारु अदा कयो ऐं उन में असांजे CM ऐं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको आहे वधीक हिकिड़ो मुस्बत जेको आहे इन में स्टेप्स वरितई ऐं तंहिंजे करे जेको आहे इहो कंट्रोल काफ़ी शुरू थियो ऐं ख़ुदा जे फज़ल सां आहिस्ते आहिस्ते कंट्रोल थींदो थो पियो वञे अच्छा त माण्हुनि में वबा जे हवाले सां संजीदगी केतिरी नज़र अचे थी उन वटि संजीदगी एतिरी कोन्हे का संजीदगी इन जे करे त उन्हनि खे जेको सो सम्झनि था पिया त जेका हीअ मिड़ई जेको आहे गवर्नमेंट जो जेको आहे हिकिड़ो जेको आहे बसि इहो छा की भई इहो हिकिड़ो बसि ॿुधाइनि था पिया का अहिड़ी क़िस्म जी का बीमारी कोन्हे का पर हीअ बीमारी ॾाढी संगीन आहे हीअ 100 साल खां पोइ वरी हीअ बीमारी हिकिड़ी आई आहे हिकिड़ी आई ही 1918 में जंहिंखे जेको आहे स्पेनिश फ्लू था पिया चवनि उन में उन वक़्तु आबादी दुनिया जी ही 1.5 अरब हुई उन 1.5 अरब आबादीअ में 50 करोड़ माण्हुनि खे इहा वबा लॻी ऐं 5 करोड़ माण्हू मरी विया हुया ऐं 5 करोड़ उहे माण्हू मरी जंग अज़ीम ख़तमु थी हुई उहे पोइ जेके
राइट्स जेके पावर हूंदा पहिरीं जंग अज़ीम ख़तमु थी वई ऐं उन में लॻी वई त उहे जेके सिपाही हुआ उहे पूरी दुनिया में फैलिजी विया छा त उहे जेके आहिनि 22 मुल्कनि जा जेके काफ़ी मुल्कनि जा जेके आहिनि पाण में गॾिजी करे जेके आहिनि उन्हनि जेके आहिनि ॿ जेके आहिनि फोर्सिस सां हिक ॿिए सां जेके जहिड़ो जंग हली हुई पंहिंजे पोइ उनखे जॾहिं पंहिंजे पंहिंजे शहरनि में मुल्कनि में विया त उहा वबा फैलिजी इन जे करे वई सो हाणे त ख़ैर जेको आहे त आबादी जेका आहे तक़रीबन 7.5 अरब आहे त उन हिसाब में जेको आहे त ज़ाहिर आहे त हीअ वबा जेका आहे वधीक जेका आहे फैले पई पर इन करे कंट्रोल कयो जो हितां लॉकडाउन तव्हां कयो वेलकम बैक नाज़रीन जिते पाण ॻाल्हियुनि जो सिलसिलो छॾियोसीं उतां ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते खणी वेंदासीं असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान सुठी जवन ख़ान जोइंदर साहिब जन अचो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं था अच्छा साईं हिकु तरफ़ बिलावल साहिबु सिलेक्टेड वज़ीर आज़म बि चवे थो ॿिए तरफ़ बेवस बि नज़र अचे पोइ छा वरी हिकु दफ़ो ॿीहर अपोज़िशन मज़बूत थियण वारी आहे न अपोज़िशन त हूअं बि जेको आहे त ज़ाहिर मज़बूत त हूंदी आहे ऐं उन में बेवस त तव्हां इहो इस्तेमालु लफ़्ज़ जेको आहे ग़लति इस्तेमालु कयो आहे उहो पंहिंजो जेको नमूने सां असेंबली में ॻाल्हाए थो पियो ऐं पाण जेको हुते मंझराए चुको आहे एज़ अ लीडर जे हिसाब सां प्लस जेको आहे एज़ अ यंग लीडर जे हिसाब सां सो उन जे हिसाब में त हाणे कोई शक कोन्हे को बाक़ी ज़ाहिर उहो गवर्नमेंट में आहिनि उहो गवर्नमेंट में आहिनि त ज़ाहिर गवर्नमेंट जेका बि हूंदी आहे उहो पंहिंजे हुन ते प्लेटफॉर्म ते हूंदी आहे उन्हनि जा पंहिंजा जेके आहिनि जेके इशूज़ हूंदा आहिनि उन्हनि ते उहो जेको आहे वधीक कवर कंदा आहिनि ऐं गवर्नमेंट कीअं ठहंदी आहे गवर्नमेंट इन में ई करे ठहंदी आहे त हुन वटि वधीक मेंबर हूंदा आहिनि ज़ाहिर हुन वटि वधीक मेंबर आहिनि असां वटि मेंबर ओतिरा कोन्हनि के जेको आहिनि असां हुन खां घटि आहियूं त हू पंहिंजी हर का ॻाल्हि जेके मंझराईंदा न जॾहिं जेको आहे वोटिंग थींदी आहे त उन्हनि वटि अक्सीरियत हूंदी आहे असां वटि एतिरी अक्सीरियत न हूंदी आहे जीअं असां वटि अक्सीरियत हुजे त असां जेको आहे त पार्टीअ मां को न को जेको ज़ाहिर आहे त बिलावल साहिबु वज़ीर आज़म हुजे त ज़ाहिर उहो त पंहिंजी ॻाल्हि त हर ॻाल्हि मंझाईंदा न जेके आहिनि पोइ उन में तव्हां इहो थोरी चयो त हिन में तव्हां बेवसी सर हिकु तरफ़ जीअं ॾिठोसीं त जेका बिरोई साहिबु आहे मेंगल साहिबु उनजी मुलाक़ातूं मिलंदियूं पहिरियां मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात थी पोइ वरी बिलावल साहिब सां मुलाक़ात थी इन हवाले सां त अपोज़िशन छा जेके BNP वारा आहिनि उहे बि अवां जी तरफ़ सां लाड़ो कनि BNP वारनि जो जेको आहे हमेशह जेको आहे लाड़ो जेको आहे हमेशह हुननि जेको आहे पंहिंजे जेको हुनजा इशूज़ ॿिया आहिनि जेके आहिनि उनजा बलुस्तान वारे इशूज़ जे हिसाब सां आहिनि उनजा जेको उते मिसिंग पर्सन्स आहिनि उतां जा उन जेके आहिनि जेके नेचुरल रिसोर्सिस आहिनि उन्हनि जा मसइला अथनि उते उनजी फंडिंग जा मसइला अथनि सो उन हिसाब में जेको आहे त ज़ाहिर आहे त बिरोई साहिबु जेको आहे जॾहिं उन्हनि सां अलायंस में विया त ज़ाहिर उन इशूज़ ते उन्हनि जेको आहे डिस्कस कयो जॾहिं उहे जेके 2 सालनि खां पोइ उहे इशूज़ जेके आहिनि जॾहिं डिस्कस नथा पिया थियनि या उहे अमल में नथा पिया अचनि त ज़ाहिर आहे हर कंहिंखे हक़ु आहे त उहो जेको आहे कंहिंसां बि जेको आहे अलायंस कनि या उते अलायंस खां टोड़े करे वरी जेको अपोज़िशन में अची विया आहिनि सो इहो इन जो जेको उन जा पंहिंजा इशूज़ आहिनि ज़ाहिर आहे हुनजा इशूज़ हल थींदा त गवर्नमेंट सां हलंदा हुनजा इशूज़ जेके हल न थींदा त ज़ाहिर हू अपोज़िशन में वेंदा अच्छा साईं इमरान ख़ान जो मुल्की ऐं गैर मुल्की पॉलिसियुनि खे अवां कीअं था ॾिसो अवां काफ़ी सीनियर न उन में अञा उहा एतिरी अञा बिल्कुलु जेको आहे हुननि वोट जेको आहे हुनखे मिलियो ऐं वोट कहिड़े नमूने सां मिलियो उहो बि सभु हाणे सम्झी विया आहिनि ऐं हुनखे जेको आहे हिकिड़े क़िस्म जो वज़ीर आज़म जेको कयो वियो ऐं शायदि माण्हुनि शायदि उखे उमेदूं उन्हनि ॾिठियूं हूंदियूं पर उन्हनि उमेदुनि ते उहो कोन लथो आहे ऐं न को हो उन में उहे सलाहियतूं आहिनि वज़ीर आज़म जूं जीअं असां भेट था पिया कयूं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खे ऐं बेनज़ीर साहिब खे त मतिलबु हे उनजो मुक़ाबिलो नथो करे सघे जेको आहे उहो अवामी हुआ हे पंहिंजे 2 सालनि जे जेको आहे हिन अरसे में हे टोटली जेको असेंबली में जेको आयो हूंदो इहो शायदि 12 दफ़ा आयो हूंदो जॾहिं त हिन पाण वाइदो कयो त मां असेंबली में ईंदुमि हर रोज़ ईंदुमि ऐं सुवालनि जा जवाब बिल्कुलु मां ॾींदुमि जेके सुवाल पुछिबा आहिनि जेको क्वेश्चन आंसर जेको पहिरियों जेको थींदो आहे कलाकु हलंदो आहे उन जा जवाब मां पाण ॾियुमि पर उहो जवाब त परे जी ॻाल्हि आहे पर उहो असेंबली में न ईंदो आहे हाणे जेको माण्हू जेको असेंबली में नथो अचे उन मां तव्हां उनजी कारकर्दगी बि था सम्झी सघो था पिया ऐं उहो जेको आहे हिकु दिलचस्पी सम्झी सघो था पिया त उहो आवाम
सां हुनजी केतिरी दिलचस्पी आहे या असेंबली सां केतिरी दिलचस्पी आहे या मुल्क सां हुनजी केतिरी दिलचस्पी आहे। अच्छा, जीअं इमरान ख़ान चयो हुयो त ॿाहिरि मुल्क जा माण्हू पाकिस्तान में कमाइण ईंदा, छा ही अहिड़ो मुल्क थी चुको आहे? पोइ किथे थो नज़र अचे? 2 साल गुज़री विया आहिनि, तव्हांखे नज़र अचे थो पियो? पोइ करे न उहो 50 लख घर जी बि असां त हुन सां चाहियो त भली करे, असां त ख़ुशि थींदासीं त मुल्क तरक़ी करे। उहो नौकिरियूं ताईं कोन ॾेई चुको आहे, जेको 1 करोड़ जेको नौकिरियूं चयईं, उन खां पोइ 50 लख जो जेको आहे वाइदो कयईं त जेको आहे त मां जेको आहे माण्हुनि खे घर अॾे ॾींदुमि, जेको आहे उहे किथे निभाइदा? न 11 वाइदा कया माण्हुनि सां पंहिंजे मैनिफेस्टो में, हिकिड़ो बि उन्हनि 11 जेके आहिनि वाइदनि में हिकिड़ो बि मूंखे 2 साल जेके हूंदा आहिनि न, उन में हिकिड़ो बि वाइदो को पूरो कयो हुजे, हिकिड़ो जॾहिं शुरूआत कई हुजईं, किथे बि कोन कई अथई। सिर्फ़ु ॻाल्हियूं था पिया कनि पर उन ते अमल कोन था पिया कनि। अमल जेको हूंदा, जेके आसिफ़ साहिब कया ॻाल्हियूं कई उन ते अमल थियो, बेरी साहिब जेकी ॻाल्हियूं कयूं उन ते अमल कयईं, भुट्टे साहिब जेकी ॻाल्हियूं कयूं उन ते अमल थियो। इहे शयूं हूंदियूं जेके अमल, हा ठीकु आहे उड़ियो वियो ॿी ॻाल्हि जेका हुजे, पर उहे अमल नज़र आयो। उन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे माण्हू जेके वोट ॾींदा हुआ ऐं वोट ॾींदा आहिनि, उन जे करे न। पर हिननि जेको 2 साल जेको आहे जेको हनीमून पीरियड बि जेको हूंदो आहे उहो 90 डेज़ हूंदो आहे, उहो बि गुज़री वियो। उन खां पोइ जेको आहे तक़रीबन 1 साल ऐं जेको आहे 7 महीना जेके आहिनि ॿिया थी विया आहिनि, पोइ बि जेको तव्हांखे का हिकिड़ी शइ तव्हां ॿुधायो जेका हिन अमल में आहे, काई शक कोन आहे ईंदी न। हाणे इहा आहे हिन जी जेका आहे पंहिंजी जेका आहे इंट्रस्ट आहे हिन मुल्क जे लाइ। पाण चयो त असांजे करप्शन जे ख़िलाफ़ु जेको आहे असां जेका क्रैक डाउन करो, भली कनि, असां नथा असांजो हिन ते बिलावल साहिब बि जेको आहे हिन ते बीठो आहे त भली कनि, पर उहो जेको आहे विक्टमाइज़ेशन न थिए। पर उन जे बजाए जेको आहे पंहिंजा माण्हू जेके आहिनि जिन जे मथां करप्शन जा इल्ज़ाम हुआ उहे जेके ॿाहिरि निकिरी विया, उनखे रोके न सघिया। शुगर जा क्राइसिस लॻा पिया आहिनि, उन खां पोइ वीट जा क्राइसिस लॻा पिया आहिनि। असांजे ज़माने में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़माने में जेको वीट जेका आहे असां ॿाहिरि एक्सपोर्ट कंदासीं, हाणे असां उतां ॿाहिरि जेको आहे असां इम्पोर्ट कंदासीं। हाणे हिन वक़्तु तव्हांजी क्राइसिस आहे तव्हांजी जेका हिनजी वीट जी, असां वटि हे बिल्कुलु ज़रूरी मुल्क आहे न, पर हिते वीट जी क्राइसिस आहे। हाणे इहो कॾहिं थियो? हीअ अंधेरी नंगेरी चरबट राजा वारो किसो थो पोइ हले। हाणे इन किसे में केसि ताईं पहुचंदासीं पाण सम्झ नथो अचे, पर हे हिन खां मुल्क हलाइणु ॾाढो ॾुखियो आहे। अच्छा साईं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सियासी क़िबलो लाड़काणो सम्झो वेंदो आहे। PS11 हिकु दफ़ो ॿीहर हाराइण जा छा सबबु हुया? छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कारकर्दगी बहितर न रही? न, उन में जेको आहे न कारकर्दगी त जेका पंहिंजी जाइ ते तव्हां ॾिसो जेको आहे त तक़रीबन 2000 भुट्टे साहिब खां वठी लाड़काणो हमेशह असां खटंदा आहियूं, सिर्फ़ु हिकु दफ़ो असां हारायोसीं, ऐं उहो बि मीर साहिब खां, ऐं उहो बि 500 वोटनि ते। ठीकु आहे न, पर मीर साहिब बि ॾिठो वञे त उहो बि भुट्टे साहिब जो पुटु हुयो न, इहो त कोन हुयो जेको आहे। पर पाकिस्तान हमेशह जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे हमेशह हिते खटी आहे। हिन दफ़े जेको आहे त असां पीपल्स पार्टी जेका इन करे जेका आहे थोरी हाराईसीं त थोरो जेको आहे डिलिमिटेशन में थोरो जेके मसइलो थियो, ऐं उन में जेके आहिनि जेके असां यूसियूं जेके असां कुझु हारायूंसीं बल्दियात में, उहे जेके क्लस्टर थी जेके हिक हंधि गॾु थियूं, सो उन में असांजो जेको आहे उते थोरो जेको नेगेटिव वोट हुयो उहो हिकु हंधि थी वियो। जंहिंमें कोशिशि कयूं था पिया त उन्हनि वोट्स खे असां जेके कवर कयूं, ऐं इनशाला जेको आहे इलेक्शन में जेको आहे त नतीजा जेके आहिनि उहे मस्बत ईंदा, पॉज़िटिव ईंदा। पर अलाह करे जेको आहे छा त असां जेको आहे घणो जेको पैसो जेको आहे उहो वफ़ाक़ वटि रुकियो पियो आहे NFC अवॉर्ड जे मद में, तक़रीबन 250 अरब। हाणे उहो उन वटि रुकियो पियो जेके ॾियनि कोन था पिया सिंध खे, सो उन करे जेके असांजा घणा तरक़ियाती कम जेके आहिनि रुकिया पिया आहिनि। मां सम्झो चुको आहे जॾहिं उहे जेके आहिनि NFC अवॉर्ड ते जेके आहिनि वफ़ाक़ ते एग्री थी वियो पैसनि ॾियण जे लाइ, त मां सम्झो असांजा काफ़ी जेके आहिनि मसइला जेके आहिनि सिंध जा, उन सां गॾु जेको आहे लाड़काणे जा मसइला जेके आहिनि असांजा हल थींदा। अच्छा साईं, जीअं बल्दियाती निज़ाम जे हवाले सां ॻाल्हि कयूं त ॿुधण में ईंदो आहे त बल्दियाती निज़ाम अचण सां माण्हू खे रिलीफ मिलंदो आहे, फ़ाइदो मिलंदो आहे। तव्हांजे साम्हूं जेको बल्दियाती निज़ाम गुज़रियो उन में जेको लाड़काणो आहे, ख़ासि करे पहिरियां वारो जेको मेयर आहे उहो मेयर 3.5 साल रहियो असलम शेख साहिबु, त उन जे लाइ इहो ॿुधायो वेंदो आहे त उन खां रिज़ाइन करायो वियो, छा हिन ॻाल्हि में सदाकत आहे? न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, हुन पाण जेका आहे रिज़ाइन ॾिनी ऐं हुन रिज़ाइन न ॾिनो, रिज़ाइन पाण ॾिनी। ज़ाहिर आहे हो पाण जेको आहे हुन बि महिनत कई पंहिंजी जाइ ते, उहो बि जेको आहे चाहे पियो त जेको लाड़काणे में जेको बि ईंदो उहो महिनत कंदो,
पर लड़का जेके आहिनि हिकिड़ा ॿिया मसइला आहिनि 2010 में जेका ॿोॾि आई उन में काफ़ी माण्हू जेके आहिनि लड़कनि में ॿाहिरनि शहरनि खां हिते मुंतक़िल थिया पोइ हुननि हेफाज़त वे में विया पर मतिलबु बग़ैर प्लानिंग जे जेके हुननि पंहिंजा पंहिंजा घर अॾी करे कचियूं आबादियूं जेके आहिनि उहे ठाहे करे वेठा उन करे जेको आहे त इहे घणा मसइला थी पिया आहिनि सो उन वक़्तु थोरी जेके आहिनि तरीक़े सां माण्हू उहे रहंदा त पोइ शायदि बसि एतिरो मसइलो पैदा न थिए हा सो कोशिशि हर को जेको बि अचे थो पियो मेयर जेको आहे उहो कोशिशि थो करे त जेको आहे त असां इन्हनि मसइलनि खे जेको हल कयूं ऐं हिन वक़्तु बि जेको आहे लाड़काणे जा जेके 20 यूनियन काउंसिलियूं उन में जेके 12 यूनियन काउंसिलियूं अहिड़ियूं आहिनि जेकी कची आबादी तक़रीबन उन में आहिनि पोइ हाणे कोशिशि इहा ई आहे ऐं बिलावल साहिब जो बि इन ते मथां फोकस आहे त इन्हनि कची आबादियुनि खे थोरो असां जेको आहे ठीकु कयूं त जेके माण्हुनि खे थोरो रिलीफ मिले अच्छा साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी अहम शख़्सियतूं गिरफ़्तारी खां पोइ ज़मानतुनि ते ॿार आहिनि ऐं छा था सम्झो त ईंदड़ बलदियात इलेक्शन में साॻिई मोट मिलंदी या हाणे नतीजा कुझु मुख़्तलिफ़ हूंदा न थोरा जेके आहिनि ज़ाहिर त बलदियात इलेक्शन जेका आहे त अॻु में ॾिसूं त बलदियात इलेक्शन में जेको कोशिशि कई वेंदी त जेको आहे त इन में जेको ऑर्डिनेंस जेको आहे इन खे थोरो जेको आहे इन में थोरो छा चेंजिस शायदि मुताबिक़ आणनि ऐं थोरो असांखे इन्हनि खे अञा जेको आहे थोरो पावर थोरो ॾियणो पवंदो जेको आहे पाण कीअं था पिया कयूं त जीअं जेके आहिनि माण्हुनि खे थोरो रिलीफ मिले ऐं अकाउंटेबिलिटी जेका थियणु खपे त माण्हुनि वटि जेको आहे त जेको बलदियाती निज़ाम में जेको पैसो अचे थो पियो उहो माण्हुनि ताईं हक़ी माण्हुनि ताईं पहुचे ऐं उन्हनि जा जेके आहिनि कम थियनि माण्हुनि खे सिर्फ़ु कमु खपे जेको आहे छा त जेके आहे बलदियात जो निज़ाम ई उहो आहे जेको हेठि सतह ते जेको आहे माण्हुनि खे रिलीफ मिले सो उहो रिलीफ जीअं मिलंदो त मां सां जेको आहे इनशा जेका उहा मोट बि मिलंदी ऐं उन क़िस्म जो जेको आहे तव्हां जेको आहे जेको अमूमन अॻ में जेका मोट मिली उहे मोट मिलंदी इनशा पर हिन में थोरो असांखे थोरी चेंजिस करणी पवंदी जेके हिन में ऑर्डिनेंस में अच्छा साईं इन 201 ते अव्हां जे दौर में केतिरा तरक़ियाती कम थी सघिया आहिनि तव्हांखे मां ॿुधायमि न जेको आहे त 2 साल जेके बि गुज़रिया जेके बि आहिनि इन में असां तरक़ियाती ईअं तव्हां सम्झो जेको आहे त अटे में ॼणो लूणु आहे छा त हिननि जेके वफ़ाक़ जेको आहे जॾहिं खां इहा PTI जी हुकूमत आई आहे इन्हनि NFC जा जेके आहिनि अवॉर्ड जा जेके पैसा जेके आहिनि उहे सिंध खे कोन ॾिना अथऊं ज़ारा जॾहिं तव्हां वटि पैसा हूंदा त उहे तरक़ियाती कम थींदा न ऐं असां वटि जेके आहिनि जेके बि आहिनि कॉन्स्टिट्यूंसी आहिनि उन्हनि में जेको आहे सिंध में जेके बि आहिनि त उन्हनि खे सभिनी जेको आहे डिस्ट्रिक्ट खे जेके आहिनि पैसा ॾियणा पवंदा हिन वक़्तु जेका आहिनि पाकिस्तान पीस पार्टी खे जेके असां नौकरियुनि जी मद में जेके पैसा जेके ॾियूं था पिया जेके सिंध में उहे 40 अरब जेके महीनो अथव हा 40 अरब सिर्फ़ु महीनो सिर्फ़ु नौकरियूं पघारूं अथव हा इहे तव्हां मल्टीप्लाए करे जेको आहे ॿारनि जेको आहे महीने में इहे तक़रीबन 480 वञी अरब थींदा हाणे तव्हां ॿुधायो इहो सिर्फ़ु इन में विया उन खां पोइ जेको आहे तव्हांजा जेके आहिनि 47 तव्हांजा इदारा आहिनि उन में ख़ासि करे जेको एजुकेशन ऐं हेल्थ उहे पंहिंजी जाइ ते सो उहे तव्हां वटि एतिरो पैसो तव्हां वटि बचे ई कोन थो पियो जो तव्हां इन में तरक़ियाती कमनि में तव्हां जेको आहे कुझु ॾेई सघो छो त ऑनगोइंग स्कीमूं बि तव्हांखे खणियूं पियूं हूंदियूं न जेके इम्पोर्टेंट हूंदियूं आहिनि सो असांखे जेके अॻ में जेके कम जेके 18 में जेके तव्हां जेके आहिनि 13 में तव्हां जेके ॾिठा उहे हुआ जेके जॾहिं NFC अवॉर्ड असांखे मिले पियो हाणे उहो NFC अवॉर्ड न मिलियो आहे पर NFC अवॉर्ड खां अॻ में जेको 2010 खां अॻ में NFC अवॉर्ड जेको मिलियो तव्हांखे ख़बर घणा थींदा हुया उन ते साल में जेके 5 स्कूल मिलंदा हुया ऐं तक़रीबन 5-6-7 किलोमीटर जेको रोड मिलंदो हुयो ऐं 2 शायदि डिस्पेंसरियूं मिलंदियूं हुयूं बसि इहो कमु थींदो हुयो हर MPA खे इहे मिलंदा हुया वेलकम बैक नाज़रीन जिते पाण ॻाल्हियुनि खे छॾियोसीं उतां हिकु दफ़ो ॿीहर हिन सिलसिले खे जोड़े लहंदासीं अच्छा साईं सियासी मुदाफ़तुनि सां अदालत खे केतिरो नुक़सानु रसे थो
न सियासी ज़ारा उहो जेको आहे त साख ख़राब थी पई रहे ऐं इदारा जेके आहिनि उन में सियासी मुदाख़लत न हुजणु खपे, मेरिट ते कमु हुजणु खपे, रिज़ल्ट बि मेरिट जी मिलंदियूं। ज़ाहिर आहे, इहा सिंपल ॻाल्हि आहे। तव्हांजो पोइ उन में जेको आहे तव्हां सुठा ऑफिसर रखंदव, सुठी जी तव्हांखे रिज़ल्ट मिलंदी। ग़लति ऑफिसर रखंदासीं, ग़लति तव्हांखे जेको आहे रिज़ल्ट मिलंदी। अच्छा साईं, सिंध सूबे खे ॿिया सूबा सपोर्ट छो कोन पिया कनि? छा में? जेके बि असांजे सिंध जा कहिड़ा बि इशूज़ उथारिया वञनि था त उते बाक़ी सूबनि जी का हिमायत नज़र नथी अचे। न, हिकु जेको मेन जेको ॻाल्हि आहे उहो NFC अवॉर्ड जो आहे न। NFC अवॉर्ड में जेको आहे अॻे 2010 खां अॻु में जेका विर्छ हूंदी नाणे जी या जी उहा ईअं हूंदी जेका आहे त 57% जेको वफ़ाक़ खणंदो, फिडल खणंदो हुयो ऐं 43% जेके सूबा खणंदा हुया। पर जॾहिं असांजे आसिफ अली ज़रदारी साहिबु साबिक़ सदर जेको आहे अरिड़हीं तरमीम कई ऐं उन में NFC अवॉर्ड जी जेका आहे विर्छ जो मामिलो तइ कयूं त उहो वरी उबतड़ थी वियो। उबतड़ इन करे त हाणे जेके आहिनि सूबनि खे जेको आहे मिले थो पियो 57% NFC अवॉर्ड मां, जेको जेको डिविज़न जो पूरो जेको आहे पूल आहे वफ़ाक़ जो जेको आहे, ऐं उन मां 43% मिले थो पियो जेको आहे तव्हांजो वफ़ाक़ खे। हाणे उन में जेका सिंध खे जेको पैसो जेको अचे थो पियो, जॾहिं त सिंध जेको आहे तक़रीबन 80% जेको आहे वफ़ाक़ खे जेको आहे पंहिंजो जेको आहे टैक्सिस जेके जमा थी कराए ॿियनि सूबनि खां। ॿिया जेके बि 3 सूबा आहिनि उहे जेको 20% में अचनि था पिया। सिंध जेको आहे उहो 75 ऐं 80% जो हिन में थो पियो अचे, माना एतिरो। हा, हाणे सिंध जी जेका आबादी जेका आहे उहा आहे 4 करोड़ ऐं 80 लख, जॾहिं त असां खां वधीक जेका आहे उहा हुनजी आहे कंहिंजी पंजाब जी आहे। हा, पोइ वरी जेको आहे तव्हांजी हिनजी आहे KPA जी, पोइ जेको आहे वरी बलूचिस्तान जी आहे। पोइ उन जे करे जेको आहे त ज़ाहिर आहे हुननि खे बि जेको पोइ हे नाणो जेको NFC जेको अवॉर्ड जेको पैसा जेके विरहाइबा आहिनि, इन में हिकिड़ो त पॉपुलेशन जे हिसाब सां, पोइ ॿियो वरी पॉवर्टी ॾिसंदा त जेको आहे त गुरबत केतिरी आहे हिकिड़ो उन ॿियो उन जा पॉइंट्स हूंदा आहिनि। टियों वरी जेको हूंदो आहे उन जेको आहे त इंडिकेटर्स, माना हेल्थ जा इंडिकेटर्स, एजुकेशन जा इंडिकेटर्स, जेके इंडिकेटर्स ॾिसी करे किथे घटि आहिनि किथे वधीक आहिनि, पोइ उन हिसाब सां इहा विर्छ थींदी आहे। हिकु पॉपुलेशन हिसाब सां थी आहे, जेके ॿिया जेके पैसा बचंदा आहिनि पोइ वरी उनजी विर्छ वरी इन हिसाब सां थींदी आहे। पोइ उन में ज़ाहिर ॿियनि सूबनि खे वधीक फ़ाइदो आहे, सिंध खे नुक़सानु इन करे वधीक आहे त सिंध वधि जेको आहे पंहिंजो टैक्स जेका आहे उते जमा थी कराए, कंहिंमें उन में वफ़ाक़ में। पोइ उन में जेको आहे त ज़ाहिर हो जेके आहिनि सिंध खे जेके आहिनि सपोर्ट कनि त पोइ हुनखे पाण खे नुक़सानु थो थिए न, तंहिंजे करे हू असांखे पोइ एतिरो सपोर्ट न कंदा आहिनि। अच्छा साईं, हाजी मुनर अली अब्बासी जी वफ़ात ते बिलावल ज़रदारी साहिब जो जेको दौरो लाड़कान करे इन खे कीअं था ॾिसो? पॉज़िटिव हुयो ऐं ज़ाहिर असांजी त दिलि जी ॻाल्हि आसिफ बिलावल साहिबु कई ऐं सुठी ॻाल्हि हुई। ज़ाहिर हाजी साहिब जो जेको आहे घणो वक़्तु छा पूरी उमिरि जेको आहे पाकिस्तान पीस पार्टी सां गुज़री आहे। इख़्तिलाफ़ात पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, पर मां चवां थो जेको आहे मरण ऐं पढ़ण में जेको आहे सियासत जेका असां न कंदा आहियूं पीस पार्टी वारा। सो बहितरु इहो आहे, इहो ॾाढो सुठो थियो, सुठो क़दम आहे। हा, हिकिड़ो सुठो जेको आहे हिकिड़ी जेको आहे बिलावल साहिबु मां असां त हुनखे अप्रिशिएट कंदासीं। अच्छा साईं, सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि बि वायरल हले थी त बिलावल साहिब जी मौज़म अली ख़ान अब्बासी खे आश थी पीस पार्टी में शामिल। न, इहा जेका आहे त वक़्त सां टाइम सां हर का ॻाल्हि जेका रिज़ॉल्व थी वेंदा। साईं, असीं चाहियूं था त असांजे ॾिसण वारे नाज़रीन जे लाइ को मैसेज ॾियो वञे। बसि हिकिड़ो त अॻ में त तव्हां सभिनि खे जेका सुभाणे ईद आहे, मां सभिनि खे ईद मुबारक टुप ॾियणु चाहियां। ऐं अॼु वक़्तु हीअ जेका आहे वबा जेका हले थी पई, इन खां थोरो जेको एहतियात कजे ऐं सोशल डिस्टेंस रखिजे त वधीक बहितरु आहे। चाहे हीअ वबा नज़र नथी पई अचे, पर इहा हिकिड़ी ख़तरनाक वबा आहे ऐं हिन वक़्तु तव्हां पाण ॾिसी सघो था पिया त मुल्क दुनिया में जेका इहा वबा फैलियल आहे, पर तव्हांजे थोरे क़दम खणण सां, एहतियात करण सां जेका आहे हिन वबा खां असां जेको आहे पंहिंजो सूबे सिंध जेको असां पाक करे सघूं था पिया। वॾी वॾी तव्हांजी महिरबानी। वॾी महिरबानी साईं, मां पंहिंजो टाइम ॾिनो असांखे। नाज़रीन, जीअं मां ॾिठो त जेका ॻाल्हि ॿोल्हि थी सिंध जे अंदरि जेकी करंट अफेयर इशूज़ हलनि था इन बाबति, नाज़रीन मूंखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं के ॿिया आम ऐं मार्केट सां। अलाह निगहबान।